मुंहिंजा ॾिसण वारा पिणी प्यारा दोस्तो, उमेद आहे त ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु मां जंहिंखे पंहिंजे प्रोग्राम टहकार में घुरायो आहे उन जो नालो आहे सफ़ा बेस्तो। जी पिणी प्यारा, अॼु उन सफ़ा बेस्ते सां कंदासीं कचहरी ऐं कंदासीं कुझु सवाल ऐं जवाब। जी त मुंहिंजा पिणी प्यारा दोस्तो, बिना कंहिं देरि कंदे हलूं था पंहिंजे महिमान यानी कि सफ़ा बेस्ते ॾे ऐं उन खां कंदासीं पहिरियों सवाल। जी त उस्ताद सफ़ा बेस्ता, मुंहिंजो तव्हां खां पहिरियों सवाल इहो आहे त अव्हांजो इहो नालो यानी कि बेस्तो कीअं पियो ऐं कंहिं रखियो? ॾिसो, इहा हिकिड़ी माण्हुनि जी साज़िश आहे ऐं माण्हू मूंखे बदनाम करणु चाहिनि था। जेके अणसाने वारा माण्हू आहिनि उन्हनि मुंहिंजो इहो नालो रखियो। छा तोखे इहा ख़बर न आहे, जेके मूंखे बेस्तो चवंदा आहिनि उहे मूंखां 5 कदम वधीक बेस्तो आहिनि। अच्छा बेस्ता साहब, मुंहिंजो तव्हां खां ॿियो सवाल इहो आहे त तव्हां कमुकार कहिड़ो कंदा आहियो? पिनंदो आहियां, कमुकार वरी कहिड़ो कंदो आहियां। इमरान ख़ान जी हुकूमत लॻी पई आहे, रोज़गार वारो माण्हू बेरोज़गार थी विया महांगाई जे करे। मां वरी कहिड़ो रोज़ी कंदुसि, वेड़े घर जे कुंड में वेठो हूंदो आहियां। हा त बेस्ता साहब, मुंहिंजो अव्हां खां टियों सवाल इहो आहे त अव्हांखे जो माण्हू बेस्तो चवंदा आहिनि त अव्हां लॼी कोन थींदा आहियो? छो लॼी थिया मां? तूं लॼी थी तो कुझु न ख़बर बि आहे मुंहिंजो नालो बेस्तो आहे। खणी बेज़ार कयो अथई बेस्ता 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 चई करे। ॿियो को सवाल अथई? मुंहं ते काणे खे बि काड़ो नाहे चइबो। भला तूं जो सॼो गंजो आहीं, मां तोखे गंजो चयो आहे? अच्छा त मुंहिंजो तव्हां खां सवाल नंबर चोथों आहे त बेस्ता साहब, तव्हांजी शादी थियल आहे? नाहे चल शादी मुंहिंजी। भला तूं मुंहिंजी शादी कराईंदे छा? शर्म कोन थो अचई? कहिड़ा सवाल थो करे? खोसड़ू गंजा थो लॻे। न बेस्ता साहब, मां बिल्कुलु सुठो ऐं सिबतो माण्हू आहियां। मां सम्झो अव्हांखे माण्हू नाहकी ख्वार कनि था, पर अव्हां त सफ़ा बेस्ते जा हक़दार ई आहियो। छो मां बेस्तो आहियां? निहार पंहिंजा सिर ॾे, अथई को तीलो वार जो। मां केतिरो पंध करे आयो आहियां, प्यारीअ अथई का चा मूंखे। लॻे थो त तूं बि मूं वांगुरु गरा तॼल आहीं ऐं मूं वांगुरु तूं बि बेस्तो थो लॻी। बेस्ता साहब ॾिसो, हिकु त तव्हांखे प्रोग्राम में वेहण जी तमीज़ न आहे ऐं ॿियो ॻाल्हाइण जो इख़लाक़ न आहे, ऐं टियों त अव्हां मूं जहिड़े सुठे इंसान जी बेइज़्ती था कयो। मुंहिंजा बि के दोस्त हूंदा, मूंखे ॾिसी रहिया हूंदा, उहे छा सोचींदा? तुंहिंजो दोस्त भली छा बि सोची न, तूं बि त मूंखे बेस्तो थो चवीं न। यार खुसड़ू गंजा, दुनिया भली मूंखे बेस्तो चवे हा, पर तूं मूंखे न चवीं हा। हा, तुंहिंजो मूंखे ॾुख रहंदो, इहा ॻाल्हि यादि कजां। हा त बेस्ता साहब, आख़िर में असांजा दोस्त जेकी ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ अव्हां को पैगाम ॾींदव? हा चंड्रा, मस्त मस्त का सुठी ॻाल्हि कई अथई। मां ॾिसण वारनि खे इहो पैगाम ॾींदुसि, चोरियूं जाम कयो, भंग आम कयो, इज़त वारा कॾहिं बि न थिजो ऐं हमेशह पंहिंजी बेइज़्ती बरक़रार रखिजो। छो त इज़त अचणी वञणी आहे न, ऐं बेइज़्ती बरक़रार हुजे। ऐं जॾहिं बि हिन खोसड़ू गंज जे प्रोग्राम में अचो न त मानी ऐं चाह पाण सां गॾु थैली में विझी खयूं अचो। छो त ही खोसड़ू गंज वॾो कंजूस ऐं निभाॻो आहे। मूंखे चयो आहे अच त मां तोखे मानी बि खाराईंदुसि ऐं चाह बि पीआरींदुसि, पर हिते जो अचां त हिन खोसड़ू गंजी खे पाण खे ई चाह नथी मिले। हो त मुंहिंजा दोस्तो ॾिसण वारो, मूंखे जेकी ॾिसो था त हिन खोसड़ू गंजे जे प्रोग्राम खे यार शेयर कयो, घणो शेयर कयोसि ऐं हिन खे लाइक बि कयो ऐं
हिन कोसड़ू गंजे खे तव्हांजे कमेंट जो इंतज़ार बि रहंदो। कोसड़ू गंजो पाण भॼी वियो ऐं मूंखे कन में चई वियो त मुंहिंजा दोस्त जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे तूं चओ यार मुंहिंजे करे हिनखे यार लाइक कयो, यार हिन वीडियो खे यार हिनखे पसंदि कयो, हिनखे वधि में वधि शेयर कयो कोसड़ू गंजे जी वीडियो खे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन कोसड़ू गंजे जे चैनल आहिरो कार्ड खे बि सब्सक्राइब कयो ज़रूर। ॿियो न त भला मुंहिंजे करे कोसड़ू गंजे खे छॾियो अलाए कोॾे भॼी वियो।